जे इलेक्शन जे हवाले सां फॉर्म भरिया विया छाजी इलेक्शन आहे, कहिड़ी यूनिट जी आहे, ज़िले जी आहे, थोरो तफ़सील ॾियो। महिरबानी तव्हां सभिनि दोस्तनि जी। जीअं त हे 2025-26 ऑल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन जे जेको आहे सो नए जेको आहे टेन्यूर जी जेको आहे शुरूआत आहे, जंहिंजा तालुका जेको आहे सो तक़रीबन पूरी सिंध में थी विया आहिनि। ऐं हाणे जेको आहे सो ही जेको आहे ज़िले जो नॉमिनेशन फॉर्म हुयो, पूरी सिंध जे अंदरि जेको आहे सो अॼु ज़िले जे नॉमिनेशन जो फॉर्म भरण जो ॾींहुं आहे। तक़रीबन काफ़ी डिस्ट्रिक्ट जेको आहे सिंध जे अंदरि अनअपोज़ थी विया आहिनि ऐं कुझु ज़िलनि में इलेक्शनूं जेको आहे सो जमहूरी अमल जे हवाले सां पंहिंजा दोस्त उहो जमहूरी अमल पंहिंजो पेश कंदे ऐं हिन जेको आहे सो हुन जमहूरी अमल ते जेको आहे सो पटियाला जेके ज़िले जी जेको आहे सो नॉमिनेशन फॉर्म भरे रहिया आहिनि। उन सिलसिले में अॼु शिकारपुर ज़िले में ही ज़िले जी जेका क़यादत आहे, ज़िले जी जेका बॉडी आहे, उन्हनि जेको आहे सो नॉमिनेशन फॉर्म भरियो आहे। ऐं मूंखे हीअ जेका मजमूई तौर इलेक्शन थिए पई हिन वक़्त ताईं जेके ज़िला अनअपोज़ थिया आहिनि या थियनि पिया, अव्हां जे ग्रुप जा चइजनि त केतिरा अनअपोज़ थी चुका आहिनि या केतिरा थियनि पिया? सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां थो, इहो वक़्तु तव्हांखे साबित करे ॿुधाईंदो त सवाइ हिकु अधु ज़िले जे बाक़ी 3 ज़िलनि मां उहो कुल गुलाम रसूल उमर जा हिमायती जेका अनअपोज़ बि थिया आहिनि, इलेक्शन बि थिया। घणा थी चुका? तक़रीबन 24 डिस्ट्रिक्ट जेके आहिनि उहे अनअपोज़ थी चुका आहिनि। उहे तव्हांजा ई आहिनि? 24 डिस्ट्रिक्ट में सवाइ हिकिड़े डिस्ट्रिक्ट जे बाक़ी 23 डिस्ट्रिक्ट जेके आहिनि उहे जेका मुंहिंजा हिमायती थी चुका आहिनि। अच्छा, उहो बि मुंहिंजो दोस्त आहे। सिंध जे अंदरि आउं पंहिंजो मुखालिफ़ कंहिंखे सम्झाई कोन थो, सभु मुंहिंजा ॿाहिरि आहिनि। बहरहाल जमहूरी अमल जे करे आहे, जेकॾहिं को बि हिन में हिसो वठंदो त मूंखे ख़ुशी थींदी। इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ जेको उस्तादनि जो मुलाज़िमनि जो एहतिजाज हले थो, तव्हां हुन अलायंस में बि शामिल हुयो। हिन वक़्त ताईं हुन अलायंस जे जेकी मुलाक़ातूं थियूं, मुतालबा थिया, का बि हुनजी मंज़ूरी न थी आहे। सॼी सिंध में इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे तव्हांजे लाइ, उन जे लाइ तव्हां छा चवंदव? तमामु तव्हां सुठो सवाल कयो आहे। हक़ीक़त ही जेका सिंध एम्प्लॉइज अलायंस में आउं हिकिड़ो पंहिंजो हिसो आहियां, जंहिंजो चेयरमैन जेको आहे हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली साहिबु आहे। असांजी हीअ जेका स्ट्रगल हुई, पूरे सिंध जे मुलाज़िमनि जी स्ट्रगल हुई, जन पूरो फेथ रखियो सिंध एम्प्लॉइज अलायंस जे अॻुवाननि ते। ऐं सिंध एम्प्लॉइज अलायंस जे अॻुवाननि उहो पंहिंजी कारकर्दगी करे ॾेखारी, जंहिंजो सबूत इहो आहे जेको हुननि रिटायरमेंट जो जेको रेशो घटायो हुयो ऐं पंहिंजो रिटायरमेंट में जेको कटौती कई हुयूं, उन जो फिल फॉर हुननि जेको आहे नोटिफिकेशन अबेस करे छॾियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ग्रुप इंश्योरेंस बेन्यूअल फंड उन ते सरकार एग्री थी चुकी आहे, DRA ते एग्री थी चुकी आहे, जंहिंजो असांजी मीटिंग 2 टे दफ़ा थी, जंहिंजो कन्वीनर हुयो बोर्ड ऑफ रेवेन्यू जो ख़ालिद हैदर शाह, जंहिंजी तक़रीबन मिनट्स बि निकितल आहिनि। पर हुननि चयो हो त असां पंहिंजे जेको आहे सो इन जो हिकिड़ो प्रोसेस कयूं त एॾो अमाउंट एॾी जेको आहे सो प्रोग्रेस कहिड़े तरीक़े सां जेको आहे असां मुलाज़िम खे ॾियूं। बहरहाल असांखे उमेद आहे त उहा ज़रूरु थींदी, पर सरकार जे नियत ते एतिरो भरोसो बि कोन्हे त जेको सरकार जल्दी जेके शयूं कयूं था करे बि वञे। बहरहाल उहे सरकार खे इंशाअल्लाह हज़म कॾहिं बि न करणु ॾींदासीं। हीअ असांजे इलेक्शन जो प्रोसेस अची वियो आहे, ऑफिशियल असांजी जेका कारवां उहो हले पियो। हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली साहिबु जेको आहे उहो वक़्तन ऑफिसर सां राब्ते में आहे ऐं इंशाअल्लाह इहे मामला, इहे मसइला हल कराए ऐं मुलाज़िमनि खे सुख जो साह पटाईंदासीं। हिकिड़ो ॿियो